अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं गवर्नमेंट ऑफ सिंध PPHI में शागिर्दनि लाइ 2 साला मुफ़्त डिप्लोमा कोर्स जो ऐलान कयो आहे। ही कोर्स लेबॉरेटरी टेक्नीशियन जो कोर्स आहे ऐं हिन में अप्लाई करण लाइ घटि में घटि क्वालिफिकेशन सिंध जे कंहिं बि तालीमी बोर्ड मां मैट्रिक साइंस, बायोलॉजी, केमिस्ट्री ऐं फिज़िक्स में 60% मार्कनि सां गॾोगॾु इंटरमीडिएट प्री मेडिकल 60% मार्कनि सां पास हुजणु लाज़मी आहे। हिन लाइ उमिरि जी हद 18 खां 34 साल ताईं आहे। हिन में अप्लाई करण लाइ तव्हां पंहिंजे शहर जे PPHI ऑफिस में वञी पंहिंजा डॉक्यूमेंट्स जमा कराए था सघो ऐं अप्लाई करे था सघो। उम्मीद आहे तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लॻी हूंदी। अगरि तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लॻी त हिनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं वधीक इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।